अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कौमी असम्बली रहीम यार खान में मंदिर ते थियल हमले खिलाफ ठहराव गडियल राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव मुमलकती वज़ीर अली मोहम्मद खान पेश कयो। अली मोहम्मद खान जो चवणु आहे त ॾुख जी इन घड़ी में ऐवान हिंदू बिरादरी सां गॾु आहे। वज़ीर आज़म वाक़े जी मज़म्मत कई ऐं जवाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाइण जी हिदायत कई। मुल्की आइन अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो। हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी ख़ातिरी करायूं था। सुप्रीम कोर्ट में रहीम यार खान मंदिर हमले केस बाबति पाण मुराद नोटिस जी ॿुधणी। चीफ जस्टिस रहीम यार खान में मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स न आहिनि त जेकॾहिं कमिश्नर डिप्टी कमिश्नर ऐं DPO कमु नथा करे सघनि त उन्हनि खे उहिदनि तां फ़ारिग़ करियो। पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करण में नाकाम थी। वाक़े खे 3 ॾींहं गुज़री विया पर हिकु जवाबदार खे बि न पकड़ियो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मज़हबी नफ़रत पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मंदिर ते हमिलो मुज़म्मत जोॻो ऐं अफ़सोसनाक अमल आहे। मुल्क में अक़लियतुनि जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाए वेंदो। अहिड़ा वाक़िया पाकिस्तान जी बदअमनी जो कारण बणिजंदा आहिनि। मंदिर जी बेहुरमती कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सूबाई हुकूमत सां सहकार कयो वेंदो। पंजाब जे वॾे वज़ीर जे सियासी मामलनि बाबति ख़ासि मददगार ओन चौधरी इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि ओन चौधरी ते तरीन ग्रुप लाइ लॉबिंग करण जो इल्ज़ाम हो। ओन चौधरी जो चवणु आहे त जहांगीर तरीन ग्रुप खां धार थियण खां इनकार ते इस्तीफ़ा घुरी वई। संदसि कम ऐं अहलियत खां समूरी पार्टी वाक़ुफ़ आहे। नेपरा बिजली जे अघनि में 19 पैसा फ़ी यूनिट घटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अघनि में घटिताई जूं माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट जी मद में कई वेंदी ऐं बिजलीअ जे अघनि में घटिताई रुॻो अगस्त जे बिलनि ते कई वेंदी। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट ते 300 ताईं यूनिट इस्तेमालु कंदड़ लाइफ लाइन ज़रई ऐं के इलेक्ट्रिक वापेदारनि ते लागू न थींदी। पाकिस्तान एयरफोर्स जो वेढ़ाक जहाज़ अटक वेझो तरबियती उॾाम दौरान किरी तबाह थी वियो। हवाई फ़ौज जे तर्जुमान मूजिबि 2 पायलट जहाज़ मां हिफ़ाज़त सां लहण में कामयाब थी विया। हादसे जे नतीजे में ज़मीन ते कंहिं क़िस्म जे जानी नुक़सान जो इतला नाहे मिलियो। वाक़े जा कारण मालूम करण लाइ एयर हेडक्वार्टर्स बोर्ड जोड़े छॾियो आहे। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ $50 करोड़ कर्ज़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एशियाई तरक़ियाती बैंक पारां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त फंड कोरोना प्रोग्राम तहत मंज़ूर कया विया। फंड्स तहत पाकिस्तान $3 करोड़ 98 लख वैक्सीन ख़रीद कंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची जे एडमिनिस्ट्रेटर तौरु चार्ज संभाले वरिती। KMC जे ऑफिसरनि सां तारीफ़ी मुलाक़ात। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त मसइलनि जे हल लाइ कराची वासियुनि जी मदद जी ज़रूरत आहे। कराची में तब्दीली लाइ कोशिशूं कई वेंदियूं ऐं माज़ी खे विसारे मुस्तक़बिल लाइ सोचणो पवंदो। बरतानिया नवाज़ शरीफ़ जी वीज़ा में वाद वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ वीज़ा में वाद जी दरख़्वास्त ॾिनी हुई पर बरतानवी इख़्तियारनि संदसि वीज़ा जो मुद्दो वधाइण खां इनकार कयो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नेब जी हिरासत में नवाज़ शरीफ़ जी तबियत ख़राब थी। नवाज़ शरीफ़ जे वीज़ा जो मुद्दो वधाइण जी दरख़्वास्त ॾिनी हुई। नवाज़ शरीफ़ जी वापसी जो फ़ैसिलो डॉक्टर ई कंदा। वफ़ाक़ी वज़ीर नवाज़ शरीफ़ जी सिहत ते सियासत करे रहिया आहिनि। अवाम खे रिलीफ ॾियण लाइ प्रेस कॉन्फ्रेंस नथी कई वञे।
नून लीग वारनि कूड़ ॻाल्हाइण जो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। नून लीग नवाज़ शरीफ़ जे करे परेशान आहे। नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट जो मुदो ख़त्म थी चुको आहे। वटि ॾे वापसी खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। मुमलकती वज़ीर फ़ारूक हबीब जी उस्मान डार सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान में कोरोना वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो। आलमी वबा विघे वधीक 67 मरीज़ फ़ौत थी विया। 4745 नवां केस रिपोर्ट थिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे आकारी केसिस जी शरह 8.8% रही। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना विघे फ़ौतियुनि जो अंगु 23,702 थी वियो ऐं मजमूई केसिस 10,58,405 ताईं पहुची विया। वधीक 2095 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। नौशर फिरोज वासी ऐं अॻूणो कम्युनिस्ट अॻवान डॉक्टर निसार शाह कोरोना विघे कराची जी अस्पताल में लाॾाणो करे वियो। विरासती वासिन डॉक्टराणी फरज़ाना मेमण कोरोना विघे लाॾाणो करे वई। गायनेकोलॉजिस्ट फरज़ाना मेमण कोरोना विघे कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हुई। थर में मासूम ॿारनि तां मौत चारो न कयो। सिविल अस्पताल मिठी में ख़ुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 4 ॿारड़ा फ़ौत। 64 ॿार अस्पताल दाख़िल। हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंगु 13 थी वियो। हलंदड़ साल 355 ॿार फ़ौत थी चुका। लाड़काने में शेख ज़ैद चिल्ड्रन अस्पताल जी छित ते बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दूंहों कमरनि में भरिजी वियो। बाहि ऐं दूंहें सबबि डॉक्टर अमलो ऐं मरीज़ ॿाहिरि निकिरी आया। फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण में रुधल। शाहपुर जानिया भरिसां क़ौमी शाहराह ते गाह सां भरियल ट्रॉलर कल्टी औरत ऐं नींगर फ़ौत। हयातियूं विञाईंदड़नि जी सुञाणप मेहड़ वासण कस्बानो ऐं नींगर अनीस छाबड़ो तौर थी। कोयटा जे खॾ कोच वारे इलाइक़े में मज़दाई वेन में टकर 2 ॼणा फ़ौत 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कोयटा अस्पताल रेफर कयो वियो। जोही लॻ ॻोठ सोभो दौलताणी में बोरिंग ते सुतल नींगर हथियार बंदनि हथां मारिजी वियो। मक़तूल नींगर ज़किया लगारी जे वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जी कंहिं सां दुश्मनी न आहे। चोरी जे इरादे सां आयल हथियार बंदनि मुज़ाहिमत ते खेसि क़तल करे ज़ुल्म कयो आहे। लाड़काने में बाज़ीगर पुल राइस केनाल वटि बिजलीअ जे 11,000 तारुनि मां करंट लॻण सबबि धनार फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान नदीम अली उमरानी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ऐं उमरकोट में ज़रई दवाउनि जे दुकाननि मां लखें रुपयनि जी चोरीअ जी वारदात ख़िलाफ़ दुकानदारनि जो एहतिजाज। अल्लाहवाला चौक ते धरणो रोड ब्लॉक। This headline news is brought to you by Now bigger and softer.